ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। वगन लगोट अली असाबो वासी मशहूर आलम हज़रत मौलाना मुफ्ती हाफ़िज़ ज़मीर अहमद तुनियो सिकंदरी गुर्दनि जी तकलीफ़ सबबि सखर जो निजी अस्पताल में लाराणो करे वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। वगन लगोट अली असाबो वासी मशहूर आलम दीन हज़रत मौलाना मुफ्ती हाफ़िज़ ज़मीर अहमद तुनियो सिकंदरी गुर्दनि जी तकलीफ़ सबबि सखर जे निजी अस्पताल में लाराणो करे वियो आहे। सनद जनाज़े नमाज़ सुभाणे सनन जे अबाणे ॻोठ अली असाबो में अदा कई वेंदी। हज़रत मौलाना मुफ्ती ज़मीर हुसैन सिकंदरी जे विछोड़े ते अवामी प्रेस क्लब वगण जे कलमधड़नि पारां तमामु गहरे ॾुख जो इज़हार कंदे 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो आहे। वगन लगोट अली असाबो वासी मशहूर आलम हज़रत मौलाना मुफ्ती हाफ़िज़ ज़मीर अहमद तुनियो सिकंदरी गुर्दनि जी तकलीफ़ सबबि सखर जे निजी अस्पताल में लाराणो करे वियो आहे।